नाज़रीन, सिंधी यूनिवर्सिटी के शागिर्द इरफान जतोई के पुलिस पारां खंभे मुबैना कूड़े मुकाबले में कत्ल करण खिलाफ हैदराबाद में सिविल सोसाइटी या मुख्तलिफ तंजीम के तरफा एहतजाज किया वियो। अधिक तफ़सीलन लाइ ॾिसूं था सलीम मलाह जी ही रिपोर्ट। सॼी सिंध तव्हां सोशल मीडिया ते ॾिसो त ॿरी पई आहे। सिंध जा माण्हू रत जा ॻोढ़ा था रोइनि। हीअं नौजवान 25 साल जो खणी तव्हां हुनखे गोलियूं हणी उछलाए अचो रोड ते, को पुछण वारो हिन खां कोन्हे को। असीं चऊं था हुनजो इंसाफ़ थियणु खपे। अदालतूं हिन जो नोटिस वठनि ऐं पाण मुरादो नोटिस वठनि, केस हलाइनि ऐं जेके भी हिन में मुलवस आहिनि उनखे सख़्त खां सख़्त तरीन सज़ा ॾियनि। ॻाल्हि इहो आहे त इरफान जतोई खे जेको हिन सिंध यूनिवर्सिटी मां गिरफ़्तार कयो हो 16 फरवरी ते, तव्हां हिकिड़े माण्हू खे इदारे मां गिरफ़्तार करे वञो था त तव्हां हुन ते केस जे दाख़िल बि आहिनि त तव्हां हुनखे कोर्टुनि में पेश कयो, कोर्टूं हुननि खे जेकी बि सज़ा ॾियनि। ऐं तव्हां ईअं माण्हू खे हिकिड़े खे इदारे मां पकिड़े, तालीमी इदारे मां 15-16 ॾींहंनि खां पोइ पुलिस मुक़ाबिलो ॾेई ऐं हुनखे तव्हां मारे था छॾियो, इहो किथां जो इंसाफ़ आहे? असां चीफ जस्टिस पाकिस्तान खे ऐं हाई कोर्ट खे हीअ असां अपील था कयूं त इन शइ जो नोटिस वठनि। असांजो इहो चवणु आहे त मज़लूमनि सां सदाई इहो ज़ुल्म थिए थो पियो। सिंध जा नौजवान सदाई यूनिवर्सिटी मां खॼा वञनि था, उन्हनि जा पसंदीदा लाश, तशद्दुद लाश मिलनि था। जेको हैदराबाद मां हींअर ताज़ो तव्हां ॾिठो त इरफान जतोई खे खंयो वियो ऐं सखर मां हुनजो लाश ॾिनो वियो। छा हितां जा इदारा, हितां जूं एजेंसीज़ इहे नोट नथियूं कनि त हिकु SSP या हिकु SHO जंहिंजा नामिनेट नाला खजनि था पिया उन्हनि खे जांच थी सघे? आला इदारा जेके आहिनि हर सो मोटो हर शइ ते वठनि था। हिकु सिंधी नौजवान ऐं बलोच नौजवाननि खे मारियो थो वञे, हुननि सां को इंसाफ़ जो को तक़ाज़ो ई न आहे। हिते अगरि को राजपूत आहे, रांगड़ आहे त उन्हनि सां इंसाफ़ आहे। उन्हनि जे लाइ पोइ सो मोटो वतिया था वञनि, SSP मुअतल थियनि था, पर हिते सिंधी नौजवान अॼु चौथो ॾींहुं आहे एहतजाज जा दायरा लॻा पिया आहिनि, पर को बि एक्शन न आहे। सिंधियुनि जो खून एॾो त सस्तो थी चुको आहे जो असां चऊं था त कंहिं पाणी खां बि वधीक सस्तो थी चुको आहे। रोज़ असांजा गभरू, रोज़ असांजा नौजवान दोता असांखे ईअं उछलाए ऐं चिचिरियल लाशा ॾिना पिया वञनि। हीउ सिलसिलो आख़िर केसि ताईं बंदि थींदो? ऐं वरी उन्हनि नौजवाननि खां, उनजे वारसनि खां इहो उमेद रखी थी वञे त हू हिन मुल्क सां मोहबत रखनि ऐं हिन मुल्क जो ज़िंदाबाद जो नारो हणनि।